नंगल हैदराबाद में विमेन बिज़नेस फोरम तरफ़ां स्प्रिंग फेस्टिवल लगाया वियो। पीपल्स पार्टी अॻवान आज़िज़ धामरा फेस्टिवल जो इफ्तिताह कयो। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु लगाया विया जिनमें औरतुनि वॾे दिलचस्पी ज़ाहिर कई। बिज़नेस फोरम जे चेयरपर्सन शाहिदा राजपर ऐं जनरल सेक्रेटरी रोज़ीना मेमण आयल महिमाननि खे भलीकार कयो। हुन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकी जी ही रिपोर्ट। अदा हैदराबाद में पाण कासिमाबाद में बीठा आहियूं ऐं यदि शाहिदा राजपर साहब जी लीडरशिप में अदी रिज़वाना जी लीडरशिप में ही जेको एग्ज़िबिशन रोज़ीना जी क़यादत में ही जेको एग्ज़िबिशन लॻल आहे अॼु खां हैदराबाद में तमामु बहितरीनु हिकिड़ी एक्टिविटी आहे, बिज़नेस एक्टिविटी आहे ऐं असांजी औरतुनि खे अॻियां अचणु खपे ऐं पाण बिज़नेस जो हिसो थियणु खपे। जॾहिं हिन मुआशिरे जी औरत बि हिन बिज़नेस जो हिसो थींदी त आउं सम्झां थो त हिन मौत मार खून ख्वार महांगाई जे आलम में तॾहिं ई असां सर्वाइव करे सघूं था। सोचे त मां घणो कुझु लॻायो आहे, इनशाला उन खे असां अॻिते हली पूरो बि कंदासीं। ऐं असांजी इहा सोच हुई त औरतुनि खे जेको आहे एम्पावरमेंट ॾिजे ऐं ही औरतुनि जे हिसाब सां ई असां हीअ शयूं कयूं आहिनि। वुमन बिज़नेस फोरम हैदराबाद असां ठाहियो आहे, जंहिंजे हवाले सां मां इहो ॿुधाईंदी हलंदमि त हैदराबाद में बिज़नेस जे हवाले सां औरतुनि जे लाइ अहिड़ी का बि एक्टिविटी न हुई जेका हो सेपरेटली पंहिंजे मतिलबु के अलॻि सां हिकिड़ी एक्टिविटीज़ करे सघनि। त असां इहो सोचियोसीं त वुमन बिज़नेस फोरम जे हवाले सां असां हिकिड़ी मार्केट बि लॻायूं। जेसीं ताईं मार्केट लॻे त ईद जो मौक़ो हुयो त असां हिकिड़ो फैमिली फेस्टिवल लॻायोसीं ऐं उन में असां कोशिशि कई आहे त जेके हैंडीकेप्ड आहिनि, जेके मायूं औरतूं जेके पंहिंजे घरनि में ठाहियूं थियूं उन्हनि खे ॿाहिरि कढी आया आहियूं। ऐं स्टॉल मेजॉरिटी में असां उन्हनि जा आया आहिनि जेके हथ सां औरतूं पंहिंजो कमु कनि थियूं, उन्हनि जी क़ीमत खे वधाइण लाइ, उनखे मार्केट आणण लाइ ऐं उनखे अप्रोच करण लाइ असांजी पूरी जेकी सिंधी सक़ाफ़त आहे उहे ड्रेसिस रखियूं आहिनि, उहे ॿारनि जा कपिड़ा रखिया आहिनि, उहे जुतियूं रखियूं आहिनि। ऐं इहो ई ॾियूं था त असां कासिमाबाद में जेकॾहिं चाहियूं था त हर कारोबार कनि, ख़ासि करे असांजी नियाणियूं जेके आहिनि। हम हैदराबाद की बात करते हैं तो वहाँ वुमेन एंटरप्रेन्योर का जो है बहुत बड़ा गैप है, जिसके लिए दोनों मेरी बहनें बड़ा अच्छा काम कर रही है। इसी सिलसिले की आज की कड़ी है जो एक ये बिज़नेस वुमेन फोरम जो है एक प्लेटफॉर्म उन्होंने ईजाद किया है और ये आज पहला इनका इवेंट है। आप देख रहे हैं अल मुस्तफ़ा गार्डन कासिमाबाद में इन्होंने अरेंज किया है, जो कि ईद की शॉपिंग की वजह से अरेंज किया गया है। ये देखिए बहुत अच्छी बात है, यहाँ पे सिर्फ वुमेन अगर आएँ और आके घूमें और अपने जो ईद की जो ख़रीदारी यहाँ से करेंगी तो कंफर्ट जोन एक फील किया जाएगा। असांजो पंहिंजो स्टाल आहे, असां जेको असांजा अदा असांजा ड्रेसिस आहिनि, स्टिच ड्रेसिस आहिनि, अनस्टिच ड्रेसिस आहिनि। असां हैंडमेड शर्ट्स ठाहियूं आहिनि, कुझुनि ते पेंटिंग कई आहे, कुझुनि ते एम्ब्रॉयडरी कई आहे। ऐं असांजो पंहिंजो कमु आहे जेको असां शो पिया करायूं त मतिलबु माण्हुनि खे पिया ॿुधायूं त असांजो टैलेंट ॾेखारियूं पिया माण्हुनि खे। ॾिसो ही स्प्रिंग हिकिड़ो फेस्टिवल लॻो आहे ऐं मां सम्झां थी इन क़िस्म जा फेस्टिवल जेका आहे उहो ख़ासि तौर ते कासिमाबाद में लॻणु खपनि। असीं ॾिसूं था त कराची में वॾनि शहरनि में इस्लामाबाद में इन क़िस्म जा एग्ज़िबिशन थींदा आहिनि, पर हीअ एग्ज़िबिशन जेका आहे उहो सिंधी औरतुनि पाण खे मल्हायो आहे। ऐं हिन क़िस्म जा हथ जा जेका हुनर आहिनि उहो बि हिते तमामु बहितरीनु सूट रखियल आहे ऐं उन्हनि जी जेका प्राइस आहे उहो बि रीज़नेबल आहे ऐं उहो प्राइस तमामु घटि आहे। त कासिमाबाद जी औरतुनि खे ख़ासि करे हैदराबाद जी औरतुनि खे मां इहो चवंदसि त इन क़िस्म जे एग्ज़िबिशन में तव्हां अचो ऐं इन औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई कयो। मेरा स्टॉल है मेकअप का, ज्वेलरी का, और ईद के हिसाब से कुछ चीज़ें ऐसी हैं रीज़नेबल लगाई हैं और कुछ चीज़ें ज़ाहिर है ब्रांडेड हैं तो उनकी प्राइसेस ज़ाहिर है ज़्यादा हैं, लेकिन ईद की वजह से काफ़ी चीज़ें ऐसी हैं कि वो मैंने सेल लगाई हुई है।